लिहाज़ खां ॾाढो शाहूकार हो। लाड़पट जो हिकु मशहूरु इलाइक़ो मीरपुर बठोरो बि आहे। हीउ इलाइक़ो अॼु जे इंतिज़ामी हालतुनि में ज़िले ठटे जो तालुको आहे, जंहिं ॾांहुं हैदराबाद मां वञण लाइ टंडे मोहम्मद ख़ान हैदराबाद रोड ते सफ़र करणो पवे थो ऐं टंडे मोहम्मद ख़ान वटां वरी बुलड़ी शाह करीम वारो रोड वठी अॻिते वञणो पवंदो आहे। हिन रस्ते जी वाट ते हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे ॾाॾे हज़रत शाह अब्दुल करीम जे नाले सां मंसूब शहर बुलड़ी शाह करीम जो शहर अचे थो, जिते हज़रत शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे जी सुहिणी दरगाह बि क़ाइमु आहे। इन रस्ते ते अॻिते हलबो त मीरापुर जो पुराणो शहर माण्हू जो इस्तक़बाल कंदो, जिते सूफ़ी शाह इनायत शहीद जी दरगाह क़ाइमु आहे। मीरापुर जे हिन पुराणे शहर खे हाणे झोक शरीफ़ शहर सॾिजे थो। हीउ शहर लताड़े जॾहिं अञा बि अॻिते हलबो त मीरपुर बठोरे जो शहर माण्हू जो इस्तक़बाल कंदो। मीरपुर बठोरे जी क़दामत बाबति तारीख़ जा मुख़्तलिफ़ किताब शाहिदियूं ॾियनि था। उन हवाले सां मुंशी ख़ुदादाद ख़ान मरहूम पंहिंजे किताब लबे तारीख़ सिंध में सिंधु दरिया जे हिकु वाह या फाट बघाड़ जो ज़िक्र कयो आहे, जंहिंखे हू लाड़ जे मुखिया ऐं मशहूरु दरिया साकोरा या साकरा सां मंसूब करे थो। हीउ दरिया मीरपुर बठोरे जे ओलह तरफ़ वहंदो हो, जंहिंजो ज़िक्र मिस्टर एन.जी. मुजबदार पंहिंजे मशहूरु किताब एक्सप्लोरेशन इन सिंध में कंदे लिखियो आहे त 22 नवंबर ते मीरपुर बठोरो जाती गूनी ऐं देरो मुहबत ॾांहुं वञण जो मौक़ो मिलियो। बघाड़वा जेको सिंधु नदीअ जी शाख आहे, उहा उकरण खां पोइ असीं मीरपुर बठोरे में पहुतासीं। बठोरे बाद शाह कपूर, काकेजा, कतजान ऐं रड़ीअ जा दड़ा ॾिठा विया, जेके मुसलमाननि जे दौर खां अॻे जा न हुआ। तारीख़ जे हिननि आलमनि जी राय जी रोशनी में जेकॾहिं मीरपुर बठोरे जे आसपास कंहिं दरिया जो वहकिरो ॻोल्हिजे थो त अॼु बि उन दरिया जा आसार मीरपुर बठोरे ऐं उन जे आसपास मिलनि था, जंहिंखे हाणे मक़ामी माण्हू मोचिया वाह जे नाले सां सॾींदा आहिनि। जितां दरिया वेंदो हो हींअर त माण्हुनि उते आबादियूं करे छॾियूं आहिनि, कब्ज़ा करे छॾिया आहिनि, तंहिं हूंदे बि काफ़ी अंदाज़ में पाणी जमा थियल नज़र ईंदो तव्हांखे। इहो बाक़ाइदे सॼो इलाइक़ो जेको सो पाणी सां भरियल हूंदो हो ऐं सफ़ा हेठायूं हूंदो हो ऐं इनखे मोचावाद सॼो वेंदो हो। मोचावा इन करे इनखे सॼो वेंदो हो जो उन जे किनारे ते मोचिन जा यानी मेघवाड़नि जा घर हूंदा हुआ, जेको मुश्को कमु कंदा हुआ, इन करे हिनखे मोचावा बि चवंदा हुआ। असल में हितां दरिया वेंदो हो, उनजो सबूत डॉक्टर बंस जो किताबु ॾिए थो, सिंधी दरबार। उन में लिखियलु आहे डॉक्टर बंस जॾहिं कच्छ खां हैदराबाद वियो त मीरनि जे दरबार में इलाजु करण जे वास्ते उन्हनि जे, त हुन लिखियो आहे त असां हितां दरिया जे ज़रिए ॿेड़ी जे ज़रिए गुज़रियासीं। पहिरीं आयासीं मीरपुर, पोइ वियासीं बठोरो, उन खां पोइ अॻिते वञी लाइकपुर खां असीं कोटली वञी निकितासीं। त इहा त अंग्रेज़नि जे दौर जी ॻाल्हि आहे, जंहिंमें सबूत मिले थो त वाक़ई ही शहर उन दौर में बि आबाद हुआ। मीरपुर ऐं बठोरो ॿ शहर हुआ। हाणे मीरपुर ऐं बठोरो इहे ॿ शहर हुआ, हिकिड़ो वॾो शहर हो, ॿियो नंढो शहर हो, ऐं बठोरो त परगिणे जी हैसियत रखंदो हो। मीरपुर जेको हो तुंहिंजो असुलु नालो हो अमीरपुर। अमीरपुर इन करे जो अमीर ख़ानी सादात अॼु बि ठटे में आबाद आहिनि ऐं उन्हनि ते हिकिड़ो किताबु उन्हनि जे नसबनामे ते लिखियलु किताब बि आहे तज़किरा अमीर ख़ानी। मीर अबुल बका जो फर्ज़ंद अमीर ख़ान जेको जो गवर्नर हो ठटे जो, उन जेको शहर आबाद कयो उनखे अमीरपुर सॾियो वियो ऐं पोइ उहो अमीरपुर मां अलफ़ निकिरी वियो, मीरपुर सॼणु लॻो। मीरपुर बठोरे जो मौजूदा शहर कॾहिं ऐं कीअं आबाद थियो, तंहिं बाबति सिंधी तारीख़ बिल्कुलु ख़ामोश आहे। अलबत्ता बठोरे जे पुराणे शहर बाबति कुझु रिवायतूं, हक़ीक़तूं तारीख़ जे किताबनि में ज़रूरु मिलनि थियूं। मीरपुर बठोरे जे आसपास कुझु दड़ा ऐं भेड़ा अॼु बि ज़मीन जे मथाछिरे ते कर खयों बीठा आहिनि, जिन में हिकु अहम दड़ो बगोशेर ओलिया जे नाले सां मंसूब कयल आहे। हीउ दड़ो ऊचाई में काफ़ी वॾो महसूसु थिए थो ऐं उनजी पखेड़ बि चङी एराज़ी में पकड़ियल नज़र पई ईंदी आहे। हीउ दड़ो मौजूदा मीरपुर बठोरे शहर जे पासे खां क़ाइमु पुराणे दरिया जे ओभारे कब ते आहे, जॾहिं त मीरपुर बठोरे जो मौजूदा शहर उन पुराणे दरियाई वहकिरे जे ओलह वारे पासे में क़ाइमु थियल आहे। बगोशेर वारो दड़ो जेतोणीकि बगोशेर ओलिया जे नाले सां मंसूब आहे,
पर उन दड़े ते उन औलिया जी का मज़ार या तुरबत नज़र न ईंदी आहे। अलबत्ता उन दड़े ते शाह अब्दुल करीम बुल्ली वारे जे हवाले सां कुझु रिवायतूं मिलनि थियूं। हिन दड़े जे मथाछिरे ते जॾहिं नज़र फेराइबी त अनेक शयूं ॾिसण लाइ मिलंदियूं, जिन में थांवनि जो ठिकराठो, ठिकर जे रांदीकनि जा कुझु हिसा, कोड, सिपियूं ऐं ॿियूं शयूं शामिल आहिनि। हितां ई माण्हुनि खे हथायल कुझु सिका बि नज़र ईंदा आहिनि, जॾहिं त उन्हनि आसारनि जी सार संभाल न थियण जे करे कई निशानियूं तबाह बि थी वियूं आहिनि। हिन दड़े जी बि हेल ताईं का खोटाई नाहे कई वई, जंहिं सबबु हिन दड़े बाबति का पकी ॻाल्हि करे नथी सघिजे त हीउ कहिड़ो शहर हो, कॾहिं आबाद थियो ऐं उनजे फिटी भड़भांग थियण जा बुनियादी सबब कहिड़ा हुआ। उनजी क़दामत एतिरी आहे जो तव्हां इहो साईं शाह अब्दुल करीम बुल्ली वारो बुज़ुर्ग बि इन बगे शहर ते अची चिलो काटियो हो। ऐं उनखां सवाइ हिते बगे शहर जी मज़ार आहे, पर उहो मज़ार ज़ाहिर कोन्हे। ऐं इहो माना इहो बरसातुनि ऐं दरियाई वहिकरनि जे करे उहा गुम थी वई आहे। वरन इहो इन जेकी उते जा जेकी पासे में माण्हू रहनि था, मल्ला आहिनि, बुर्गिड़ी आहिनि, ज़ंगेज़ा आहिनि, चांडिया आहिनि, माछी आहिनि, उहे चवंदा त बगो शेर बाक़ाइदे ओलिया हो। उहो ईअं हा मज़ार हुई, हाणे गुम थी वई, हाणे गुम थी वई आहे इन बरसातुनि जे वहिकरे जे करे। भला बगो शेर वारो जेको ठिकराठो आहे, उते कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं हींअर ताईं माण्हुनि खे ॾिसण लाइ मिलनि थियूं? साईं उन में बरसाति जे टाइम ते त काफ़ी शयूं ज़ाहिर थियनि थियूं। मिसाल माण्हुनि जा हॾां ढांचा बि मिलनि था, ऐं उनखां सवाइ ठिकर वारियूं शयूं, उन में काशी जो बहितरीनु सामान मिले थो, ऐं पथर जूं शयूं मिलनि थियूं, ॿारनि जा रांदीका मिलनि था, ऐं पुराणा सिका बि उते मिलिया आहिनि। ऐं उनखां सवाइ उते इहो पथर जूं अहिड़ियूं शयूं जेकी घर में इस्तेमालु थींदियूं, मिसाल उखरी, उहा उते मिली आहे, जंहिं मां सम्झिजे थो त इते का आबादी हुई। हीउ जेको बगो शाह जो शहर सॾिजे थो, इहो नथा सम्झो त पुराणो मीरपुर बठोरो हुजे? आउं सम्झां थो इहो बठोरो थी सघे थो, पोइ बगो थियो आहे। पोइ बगो थियो आहे, मतिलबु ईअं उचार जी बिगाड़, उचार जी बिगाड़, या वरी उते वरी दरगाह थी बगो शाह तंहिंजे हवाले सां पोइ उनखे माण्हुनि छा चङो मीरपुर बठोरो त अॻु में ई नालो आम थी वियो हो, इन करे हुनखे हाणे बठोरो सॾणु माण्हुनि छॾे ॾिनो ऐं उनखे बगो शहर करे पोइ। उहे आसार तव्हां कीअं था ॾिसो? केतिरी एराज़ी में पखिड़ियल आसार आहिनि, कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं उतां मिलनि थियूं, या उते ॿियूं कहिड़ियूं रिवायतूं मनसूब आहिनि तारीख़ जे हवाले सां? उते ठिकर जो थां मिलनि था, सिका मिलनि था, जॾहिं बरसाति पवे थी त सिका मिलनि था, ठिकर जा थां मिलनि था, ऐं चिटसाली निकितल ठिकरियूं मिलनि थियूं, इहे मिलनि थियूं। छाकाणि खोटाई त इन्हनि जी थी कान्हे जो तस्दीक थी सघे। हिते क़दुरु जो जंहिं किले जो ज़िक्र असीं कयूं पिया, उनजी हंधि लोकेशन, प्रॉपर लोकेशन जे हवाले सां तॾहिं पक थिए जॾहिं उनजी खोटाई थिए, त ख़बर पए त दीवारूं कहिड़ियूं आहिनि उन जूं, ऐं गेट किथां हो उनजो। त न खोटाई न थियण जे करे, सार संभाल न लाइण जे करे उहे शयूं उते ई रहिजी वियूं आहिनि। हाणे इहे असां बि वॾनि खां ॻाल्हियूं ॿुधंदा हुआसीं ऐं किताबनि में पढ़ियोसीं, तारीख़नि में, जंहिंमां सिर्फ़ु एतिरी तस्दीक थिए थी त इहे शहर बठोरो, मीरपुर बठोरो जेको सो इहो ई आहे, हीअ आहे मौजूदु वक़्तु मीरपुर बठोरो, ऐं इहे बठोरो ऐं मीरपुर गॾिजी उन्हनि जी आबादी गॾिजी हीउ शहर ठाहियो आहे।